बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चौथो सिपारो आहे सूरह जो नालो सूरत आल इमरान आहे। आयत नंबर 164 आहे। खुलो पियो आहे कुरान पर में लक़द अलल मोमिनीना इद बास फीहिमा रसूलन मिन अनफुसिहिमा यतलू अलैहिमा आयातिही व युज़क्कीहिमा व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। सुभान कुरान अल्लाह से फरमाया लक़द मन्नल्लाह अलबत्ता कि अल्लाह वडो थोरो एहसान कयो आहे। कहते करायो अल्लाह फरमाए इंसानन ते न इए रब चवया मां इंसानन ते थोरो छो त नबी त सभिन जो नबी आ न। काफर आया मुसलमान मुशरिका नबी तो सब जो सब उम्मत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह से फरमाए न इंसान में ये मुशरिक काफर सब इंदा। अल्लाह फरमाए अल मोमिनीन मां रब जो थोरो मोमिनन ते आचो। सुभान अल्लाह। भला जिन ईमान जे करे मारूं खाधूं तकलीफूं बर्दाश्त कयूं औलाद कुर्बान कयूं माल कुर्बान कयूं मेणा ताना तंज सठाऊं पोइ त भले कुछ न कुछ इन्हनि ते त इनाम हुजे। बाकी ने के गदाया त पोइ फ़ाइदो पोइ बाकी हेॾे वेचारा काॾे ईंदा हलिया। अल्लाह से पर मुंहिंजो इनाम मुंहिंजो थोरो मुंहिंजो एहसान मोमिननि ते आ। अल्लाह हाणे क़ुर खे खोलींदा वेंदो हाणे खुलंदो वेंदो। मां छा कयांसि हाणे पुछो क़ुर खां मोमिन केरा हिते त हर को टपो ॾिनो बीठो मां मोमिन आ। अब ॻाल्हि सम्झ में अचे थी कि न। ॾिसो मां क़ुर खोलियां थो पियो पंहिंजी ॻाल्हि कयां कन खे वठी मूंखे हेठि लायो है न साईं। हिते हर को चवंदो मां मोमिन आ मां मुस्लमान आ। स्टेट लगा पिया आहिनि मौलवी बुजुर्ग आलिम ॾाढ़नि सां पटकनि सां माण्हू वञे काॾे 72 फ़िरका पैदा थी विया। मौलवी साहब हक़ ते केरा माण्हू वात पटेला परेशान आहे। पोइ मां चवंदो आहे मौलवी मुला पीर फ़क़ीर ते तोखे शक थी सघे थो न त हीउ सही चए थो ले ग़लति। क़ुर में कंहिंखे शक थी सघे थो? क़ुर में जंहिं शक कयो त उहो मुस्लमान आहे? क़ुर में शक न आहे। मां चवंदो आहियां तूं कंहिंजी ॻाल्हि न मन भला क़ुर जी मन। क़ुर मोमिन कंहिंखे थो चवे? अब क़ुर खां पुछजे न। अल्लाह फरमाए थोरो मुंहिंजो मोमिन ते आहे। मोमिन आहे केरु पुछो क़ुर खां। अल्लाह जी फरमाए अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। कुरान में शक न है। कुरान रैब खां पाक आ मुंहिंजो दिल भर ऐब खां पाक आ। है न सही? हाँ मोमिन केरा भला खोलियो क़ुर खे। सुभान अल्लाह चो तो मां क़ुर खोलियां न भला। मुलन ते त कंहिंखे यकीन कोन्हे न तंहिंजे करे मां क़ुर खोलींदो आहे सिपारो सूरत आहे त ॿुधाईंदो आहे मथां कंहिंखे शक थी छा थो चवे क़ुर छो। सुभान अल्लाह। ॾाढा चो त क़ुर जो दीदार कयो मिठड़ो आहे क़ुर साईं। क़ुर जो ॿुधण त सवाब आहे हिन दिल भर जो ॾिसण बि सवाब आहे। छा थो चवे क़ुर या ॿुध क़ुर पर में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नौ सिपारो है सूरह जो नालो सूरतुल अनफाल है। आयत नंबर 12 खुलो पियो आहे क़ुर। छा थो चवे क़ुर पर में इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। सुभान अल्लाह। खोलो पियो आहे क़ुर चो सचो आहे। दुनिया में किताब घणा आहिनि साईं। अब दुनिया में किताब सोना भी घणा अल्लाह से नबियन ते भी किताब नाज़िल फरमाया लेकिन फर्क छा है उहे सिर्फ किताबुल्लाह होया ही कुरान
वो किताब आ जेको किताबुल्लाह भी आहे कलामुल्लाह भी चो सुभान अल्लाह। किताबन जी भेणी न कोने किताब सोना घणा पर कुरान जड़ो कोन। फरमाए दुनिया की किताबों में कुरान चमकता है, कुरान में अल्लाह का फरमान चमकता है। जो शख्स आदत बना ले कुरान की तिलावत का, अल्लाह की नजर में वो इंसान चमकता है। जो सुभान अल्लाह। कुरान से मोहब्बत क्यों सही? आहा पढ़ो कुरान। अल्लाह जी वर मोमिन उहुआ इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत कुलूबुहुम। मोमिन हुआ अल्लाह जो नालो बुधी दिल में रब जो खौफ थी वही। सो सुभान अल्लाह। बस गाल खत्म थी। अल्लाह जो खौफ जंहिंजे दिल में कोने, भले ॾाढ़ियूं वॾियूं वधाए, भले पटका वॾा 20 वाल जा आणे, भले गोॾी जहिड़ी तस्वीर ठाकाईंदो तो हुजे, क़ुरान थो चई मोमिन कोने जंहिंजे दिल में अल्लाह जो खौफ कोने। मेराज वारी रात हुजूर से नज़र करे माई उहा जेका छा आहे जहन्नम में सड़े थी पई। फरमाई त उहा जेका छा आहे कहिड़े ॾोह जी ॾोहारी आहे। जिब्राइल फरमाए नेक माई हुई, कुरान पढ़ंदी हुई, तहज्जुद गुज़ार हुई, पर्देदार हुई, पर हिकिड़ी ॿिलीअ खे ॿधी छॾींसि, पोइ उनजो ख़्यालु न कई, विसारे छॾी। उन ॿिली वीचारी जेका आहे बुख में मरी वई हले। पोइ नमाज भी चट, कुरान भी चट, रोज़ा भी चट, सब अमल बर्बाद थिए। सो उन ॿिलीअ जे ॾोह में जहन्नम में जो रब जे मखलूक ते रहम कई। अल्लाह जो खौफ हुजे सा तीअं करे आ। अलाए चवनि था असांजा बि ॿारड़ी जा माण्हू कहिड़ा ज़ालिम आहिनि। हे ढोर ढगा जेके पवंदा आहिनि फसलनि में, बेहतरी लठ हथ ॿिनि मत नथंदा करे ठाक रहंदा, मींहं खे माल खे ढोर खे, है न। हेॾे वरी जेको पंहिंजो थर जे इलाइक़े में मां वाइस ते वियुमि, उते हिकु उठ खे वलाए करे कुहाड़नि सां कटियऊं, भेली कई जी बनीअ में। उठ जानवर बेज़बान छा सम्झे, पोइ हुनखे लठनि जा वार कयूं त कुहाड़नि जा बि वार कयूं। पोइ उठ रंभा पियो करे, मूंखे नबी जो ज़मानो यादि अची वियो, नेट ते हले थो। मां चयो काश मुंहिंजो नबी हुजे आ। उन उठ वांगुरु ही डुकी करे मोहम्मद अरबी जे कदमनि में किरी दाह फरियाद करे। एॾा इंसान ज़ालिम थिया जो इंसाननि खे मारण ते राम कोन थो अचनि, पर ढोरनि ढगनि जानवरनि बेज़बान ते उनखे राम कोन थो अचे। मोमिन हुआ जंहिंजे दिल में अल्लाह जो खौफ आहे। बस ही कुरान थो चवे, मां नथो चवां। हिन ते वरी मौज़ू खे खोलींदा त रात ख़त्म थी वेंदी। हाँ, बे नंबर ते कुरान थो फरमाए वईज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। मोमिन कुरान ॿुधे दिली ठरे सो ईमान वधे। सो सुभान अल्लाह। हिते कुरान ते पाबंदी आहे साईं। हिते मौलवी जे करे मुला ॿार खे थपोयो त हाली जेल में वई, हाली ॻोठ वारा ठहंदसि कोन। जेको मास्टर ॿार खे पेर मथे करे ऊंधो लटकाए कुटे थो पियो, उते छो नथा तव्हां मुड़ुस माण्हू थियो, मुला ते छो? खुदा जो कुछ खौफ कयो, अल्लाह जो रहम कयो। ये कुरान वारो तालीम जेको मौलवी साहब, कारी साहब, हाफिज साहब ताने बचण के देतो पयो, दुनिया जो सब सनद सब शयूं एक तरफ कयो। खुदा जो कसम कुरान जे बिस्मिल्लाह के मुकाबले में ना है। ये कुरान जन्नत जो सामान आ। हथ धोई करे पियो ता उस्तादन जा, मौलविन जा, पेश इमामन जा, हाफिजन जा, जेके ता जे बचण के कुरान थो पढ़ाए। चरिया थे हो जा। एगड़ो मानू मरियो हलियो, मरण वक्त घरवारी की वसीयत की पेट में जो बच्चों दी मदरसे में चली जांस, और मरियो गुनाहगार हो, बेनमाजी हो, कब्र में वट सकती है। फरिश्तन मारकुट शुरू कर दी बड़ी गुजरिया, रब जी कुदरती बचड़ो जमियो।
गालाने जोड़ो बोलाने जोड़ो थियो तुझे घरवारी की मुड़ जी वसीयत याद कंदे उस्ताद वर छड़े आयस हिन के पढ़ायस कायदो तो उस्ताद जे वेठो उस्ताद वे यार इस कायदो दिने सुबतो रखियो उस्ताद सुबतो करनस उस्ताद वे आंगुर रखियो बिस्मिल्लाह ते हु वरी वो नंढड़ो बार छा समझे वरी सब आंगुर खोले पोइ जेको रखियो उस्ताद वर पढ़ बिस्मिल्लाह हु तोतड़ी जुबान हलकड़ी जुबान बातड़ी जुबान जी बिस्मिल्लाह उस्ताद जो न पुट जो बिस्मिल्लाह पोइ सेखारी दे जरे 5 साल जे बचड़े जे ज़बान ते आयो बिस्मिल्लाह रहमान रहीम ते मासूम जे आवाज आसमान के भी हिलाए छॾियो अल्लाह ऐलान को जल्दी कयो ए जे अबे जे कब्र जे अज़ाब के हटायो जन्नत जी दरी खोले ॾियो अल्लाह से छो फरमे जो मासूम बचड़ो मां के रहमान थो चवे अल्लाह न था रहीम थो चवे तमो जो अल्लाह वडो मेहरबान आ उन जे अबे के कब्र में अजाब क्या त रहमान किए थी जे जे बचड़े जी या उम्मीद आ तमो जो रब रहीम हो करीमा उन जे अबे के अजाब किए कया अल्लाह फरमायो अजाब हटाए छडो वाकई इन बचड़े सच चयो आ मां रहमान भी आ रहीम भी डाढा तो सुभान अल्लाह बचण के कुरान पढ़ाइंदो मरी विंदो पोइ ये कुरान पढ़ंदा नमाज़ पढ़ंदा अल्लाह तां जे कब्र ते रहमत नाज़िल कंदो ॻाल्हि समझ में आई त मोमिन के चए अल्लाह फरमा वडो एहसान थोरो के मान केड़ो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बास फीहिम रसूला मोहम्मद अरबी जड़ो घोट नबी जो मान चो सुभान अल्लाह अब गाल समझ में गाल के तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल में दर्द है तड़प हो तो को मुसलमान मोमिन दी जन्म का बची जन्नती थे हाने अबू तालिब कलमो न पढ़ी वफात करे वो नबी से रोई पियो आजा आमुल हुज़न वो मां मेराज जे हिकमत के बयान कया तो कोई तफसील में बयान से तो मेराज अल्लाह से नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के छोकरन फरमायो जी हिकमत चाहे हिकमत यो जो नबी के दुख मिला घणा एक तो दुख है बीबी खदीजतुल कुबरा जुदा थी यो दुख ताजो रहो पियो पुराणो कोन थियो वरी चाचो वफात करे कलमो न पढ़े वरी यो दुख सदमो शुरू थी हलियो वरी हलंदे हलंदे सागो ई साल आए वादी ताइफ जो मार को लगो मतलब बात हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबलीग करण वया ना कुरान बुधाइण जे लाए वया ना अल्लाह से नबी से फरमायो तुरमा उया सुना कुरान जो दौर कंदो कर ये कुरान दे मा यो पढ़ ये तबलीग जमात वाला वेचला जो कम करन था जमीतुल इस्लाम वाला कम ये मुबल्लिगीन जे कुरान बुधाइन था ये सुन्नत पे अमल करन था ना अल्लाह फरमायो कुरान पढ़ खोल कुरान चो सुभान अल्लाह वडे आवाज से सुभान अल्लाह जो तो कुरान खोले ना छा भला थद में थदा थी गया हो जा सहकारी साहब हण रहा है कि शाम ना ता भी होयो असा वांगुर सफर में एते माहौल ले कियो हो हाने कुछ न कुछ सही आ ए 2-3 डी पहिरियां जेके हवाऊं गुलियूं हुयूं ना इन का एक डी अगे में कुछ गर्मी त जमायतन जे लेके बस गर्मी अची वी हली आज जो हवा सट ने पन्ने अकेले मां जो भी हिवायत के खुदा जी कुदरत पर वो जैकेट बलाऊं मां भी सटे हम घर ये जो बिठम पैर भी ठरी व्या पो हेडे तक तो कहेंगे सट दे लाया पर ए फकीर जो लाए हलाई दो वेठो आ सब मानू दिसंदा पे चंदा वही बणा मौली भी गसब तो करे पो ये बस ठरी व्या से हला कुल्फी थी व्या अब ये कुरान पढ़ंदो कुरान बुधंदो ईमान में गर्मी अची वी सुभान अल्लाह वडे आवाज सा चो हने सही बोरचा वाली बैठा है ना ये किला लगा पे बोरचन वाला हां मां जो मानू बोरचा वेड़ी बैठा है अजाब खुदा भी बैठा है मां चो किलन के छो बोरचा वेड़े बाबा अच्छा नजर अच्छी हां किलन में सुभान अल्लाह वडे आवाज सा चो हां मां के भी दीद में कान का अचे थी शुक्र वडे उथी भी नारो हण मुजा उथी भी नारो उथी भी हण साईं तो चुप वेठो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा अवा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज करायो यो हिकमत आदम जो जी पर नबी ते दुख घणा आया खोल कुरान चो सुभान अल्लाह वादी ताइफ में मुझे नबी तबलीग कयो आहे पर मैं बिस्मिल्लाह रहमान रहीम से बारो है सूरज जो नालो सूरतुल माइदा है अल्लाह कुरान में ऐलान करो आयत नंबर 67 है खुलो पियो कुरान फरमाया अय्युहर रसूल बल्लिग मा
उनज़िला इलैका मिर रब्बिका व इल्लम तफ़अल फमा बल्लगता रिसालता वल्लाहु यासिमुका मिनन्नास इन्नल्लाह ला यहदिल कौमल काफिरीन। जो सुभान अल्लाह। खोलियो पियो आहे क़ुरान, ॿुधो निकिरी अचो घरनि खां क़ुरान जी ज़ियारत कयो। हा न साईं, क़ुरान नूरानी शीशो आहे, क़ुरान जन्नत जो सामान है, रस्तो आहे। जी कुरान तो है नूरानी शीशा, वो जेड़ा सीधा राह दिखलावे। चो सुभान अल्लाह बुलंद आवाज़। ए कुरान तो है नूरानी शीशा, वो जेड़ा सीधा राह दिखलावे। जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगहें पावे। कदर कुरान दे की जान दुनियादार नबी है, कदर कुरान दे जानने वाले वहीं सुतरे शहर मदीने। कदर फुलादा बुलबुल जाने, वत कदर पानी दा मुर्गा भी, कदर कुरान दा अल्लाह जाने, वत जाने असहाबी। जो सुभान अल्लाह। क़ुरान जो कदर असांखे छा, असांखे त मुफ़्त में मिलियो आहे न साईं। कुरान मुफ्त में न मिलियो। कुरान खून ऐं रतन जा दरियाऊं पार करे पहुतो आहे साईं। करबला जे मैदान में नज़र कयो, इमाम हुसैन बचड़ा शहीद कराया, कुरान उन जे खून मां टकरंदे ता तक पहुतो आहे। हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान जे रत सां रंगजी करे असां तक पहुतो आहे। अञा बि कुरान में मौजूद आहे। माण्हू चवंदा आहिनि सिबत हिते क़ुरान असांखे मुफ़्त में मिलियो। तालीम भी असां वटि फ्री जी आहे न। मुला जी पघार ई 500 आहे, कुल 3000 आहे न, 5000 आहे। बाक़ी जेके मास्टर नरबी लखे लखे 2-2 लख रुपया जी पघार आहे। तॾहिं तालीम जो क़दुरु। ऐं ॿार पढ़ाईंदासीं 5-5000 फीस आहे हिकु ॿार जी, आहे की न आहे? तव्हां ॿार पढ़ाईंदा न प्राइवेट स्कूलनि में, हिकु ॿार जो फीस घणो ॾींदव? जेकर तव्हांजे ॻोठ जा माण्हू 2-2-3-3 हज़ार न सिर्फ़ 1-1 या 500 भी जेकॾहिं मौलवी खे ॾिन न, ख़ुदा जो कसम आहे त उहो वॾो ख़ुशि थी वञे आहे, उन पघार लखनि ते पहुचे वञी करे। असांखे तालीम क़ुरान जी मुफ़्त में मिली आहे, तॾहिं असांखे क़दुरु क़ुरान जो कोन्हे न साईं। उन्हनि खां पुछ जना बचड़ा शहीद थिया क़ुरान जे ज़रिए, जो शहादतूं माणियूं क़ुरान जे ज़रिए, जेके 11 टुकड़ा थिया क़ुरान जे। अॼु वाइदो कर दे इंशाअल्लाह क़ुरान पढ़ंदा रहंदासीं साईं। पढ़ंदो के न? अल्लाह जी फरमायो अय्युहर रसूल, ए मुझा सोना रसूल, बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिक, जेको कुरान ॾिनो मां इहो कुरान दर दर ते पहुचाए। नबी सल्लल्लाहु वादी ताइब में आया, ॿुधो कुरान अची करे कुरान पढ़िया, तौहीद जो दर्स ॾिनो। एॾा ज़ालिम जाबिर होया, एॾा वॾा कातिल राज़न होया, मुंहिंजे महबूब खे पत्रनि सां चुटींदा रहिया। कुरान न ॿुधा, तौहीद खे अख्तियार न कयो, मेलनि जे मीलनि तक तकलीफ़ ॾींदा रहिया। पूरो बदन रत मां लोलवा थी वियो आहे, अखियुनि में पाणी आहे। कहिड़ो नबी आहे? कुरान फरमायो ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा, अहिड़ो नबी आहे जंहिंजो शहर सुहिणो आहे, जंहिंजा ज़ुल्फ़ सुहिणा। कहिड़ो नबी आहे? हसीना जो सरदार नबी आहे, जमीला जो सरदार नबी आहे। मुंहिंजे महबूब जा हथड़ा सुहिणा, हथड़ा खणे त जन्नत जा दरवाजा खुली पवनि। साईं हथड़ा खणे बरसात वसी पए, मुंहिंजे महबूब जा हथड़ा सुहिणा, आंगुरियूं सुहिणियूं। इशारो करे चंड जो टुकर थी वञे, आंगुर सां इशारो करे सिज बीह रहे, आंगुरियूं करे बदने में रखे, चश्मा फुटी पवनि पाणीअ जा। मुंहिंजे साईं जा हथड़ा सुहिणा, पेर मुबारक सुहिणा, जिते कदम लॻी वञनि उहो ज़मीन सुहिणो आहे। मुंहिंजे महबूब जो सीनो सुहिणो आहे। छा थो चए क़ुरान? पर में
अलम नशरो लगा सदर का ओ दुनिया वारो एड़ो नबी जो सिनो सुनो मुझे महबूब जो अकरम सुनो साधु चवे कुरान फरमी माज़ोल बसरो मा तगा मुझे साया जा चपड़ा सुना जुबान सुनो गालान सुनो फिर सुनो मुस्कुरान सुनो साधु चवे कुरान फरमी तो हर एक भी शान लगा मुझे साहिया ज्यादा बड़ा सुना चंद्रन जो चमकाट सुनो आए रोशनिया है खुलो भया कुरान फरमायासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन मुझे साहिया जो मदीना सुनो महबूब जो मक्का सुनो ओ दुनिया रो मुझे दिलबर नबी जो उठन सुनो घुमन सुनो खिलन सुनो जे जमाने में आओ ए जमाना सुनो ए रात सुना ए दीवाना का प्यारा करे तो चढ़न वारे छे आई माही अरब ए माही अजमा ए फकर जहां ए फकर जमा ए बाइश जीनत अर्ज़ समा सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर शान मुस्तफा शान जमीयत उलमा इस्लाम हज़रत मौलाना फजल रहमान नारे तकबीर असां जो साईं सुणो आहे के नाए ॻाल्हायो एड़े महबूब के पत्थरू लगा साईं दीन जे करे कुरान जे करे एड़ा दुख मिला तो मेराज अल्लाह की न कराए मां तो मेराज जी शुरुआत में शुरू ही न कयो मां अया सोने नबी के पांजे के बुराक ते विहारी भी कोने ता जो साथ हो जेके थकी पिया ॾाढा चवन सुभान अल्लाह हां साईं थकल जमात वेठी आहे होशियारी कयो हां साईं जागो था ना जागो साईं अल्लाह अकबर मां जाते सुभान अल्लाह चवा ता सब गरजी करे चो सुभान अल्लाह है ना जी छो त सोने हुजूर सल्लल्लाहु अलैहि तारीफ है इमाम लंबिया रहमतुल्लाह अलमीन दिलबर नबी साईं तारीफा शायर के चंद जुमला चया पो सुभान अल्लाह जी तुक सा वजन सा मां जाते सुभान अल्लाह चवा साईं जी तारीफ करे मिसरो मुकम्मल थी ता जी सुभान अल्लाह जी गूंज थी वई चाहिए माहे अरब आए माहे अजमा आए फखर जहां आए फखर जमा आए बाइस जीनत अर्ज़ समा जो सुभान अल्लाह हाथ मथे करे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इजाज़ ये तेरी नज़रों का हाँ सही अल्लाह अकबर मां तहां खां ॿुधण थो चाहियां सी लाउड जो आवाज़ मां भी इजाज़ ये तेरी नज़रों का फैज़ान ये तेरे कदमों का एक सब में खड़े हैं शाह गदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान में जिसका जिक्र हुआ आफाक में जिसकी धूम मची वाह खुल्क तेरा वाह रहम तेरा सुभान अल्लाह मुझो साईं सोनो मुझे महबूब जो मदीनो सोनो आ मुझे दिलबर नबी जो मक्को सोनो आ मक्के मदीने जा हवाऊं सोने चिना में मोहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुलंद आवाज से चो नामे मोहम्मद से खुशबू वफा आती है उनके रोजे से उम्मती उम्मती की सदा आती है जो सुभान अल्लाह
नामे मोहम्मद से खुशबू आती है, उनके रोजे से उम्मती उम्मती की सदा आती है। जब भी हम बैठते हैं मदीने की गलियों में, हाय से लगता है कि जन्नत से हवा आती है। मदीनो आहे न साईं। हाँ वज़वा चेहरे वारो नबी रोई रहियो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वादी ताइफ में कुरान तो ॿुधाए नबी अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए सोना हथ खणी करे घुर बदुआ करना, तुझे दुश्मनन के माला नेस नाबूद करे छड़िया तो मोहम्मद मुस्तफा जे अखण जे आडो। यतीम नबिया अवलम यजिदका यतीमन फआवा, गरीब मिस्कीन नबिया पेट के बब पत्थर खेर बधंदो आ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आयशा घर में कुछ आए खाने जे लाइ? फरमाया या रसूल अल्लाह। पंहिंजे तमाम घर वारनि खां पुछा फरमायो ना पेट के ब पत्थर बदलन। अल्लाह रब जिब्राइल फरमायो जिब्राइल मुझे सोने नबी के वही चवेस मुझा महबूब जे करे चवे मां अल्लाह रब्बुल इज्जत ही उहद जबल के सून करे दिया ऐं एक थैली खणी आयो पाण सां गॾु। इनमें छा आहे? इनमें खजाने जूं चाबियूं, जिथे वणी खोल जेतिरो वणी ख़र्च कर। नबी साईं फरमायो अल्लाह ही छा थियो? मां त गुरबत में राज़ी आहियां। ॾाढा चो सुभान अल्लाह। हिन खे वॾे रब जी मार पवे न साईं, पटका बदरायो न हिन खे। हिन खे साईं सरदारीअ जो परेशानी आहे, नवाबीअ जी, ऐं ज़मींदार हुजां, पैसो हुजे, बैंक बैलेंस हुजे, पिजोरा हुजनि, गाॾियूं हुजनि, पोइ साईं असां पोइ दीन जो कमु कंदासीं। पोइ तूं दीन जो कमु कंदे साईं ख़बर आहे किला कढी छॾींदी दीन जा। है ना साईं? नबी से फरमाया अल्लाह मूंखे ग़रीब बणाए, ग़रीबनि सां रहाए, ग़रीबनि सां मुंहिंजी मोहबत आहे। तॾहिं त वॾेरनि नवाबनि सरदारनि भोतारनि खां पहिरियां 40 साल जन्नत में ग़रीब थींदो हलियो। हलो साईं सुभान अल्लाह। ॾाढा चओ हिते बि सुभान अल्लाह चवंदी वॾी आवाज़। अल्लाह वटि इंसाफ़ आहे न, दुनिया वारनि वटि न आहे। है ना साईं? अल्लाह अकबर कबीरा। घुरदो आहे मुंहिंजा महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथड़ा खया। दुनिया वारो आसमान लियो, जमीन मां दाओ निकियो फरिश्तारो ना। अज बदुआए मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज ताइफ वारा तोस नास थी वेदा। अखिन में पानी आ, बदन रत मां लोलो आहे। रब कावण जलाल में आ। मुझे साईं दुश्मन काफरन मुशरिकन ने नजर करे हथड़ा खणी बदुआ न कयो, बल्कि हीअं चयो। छा चयो? केॾो नबी रहमत वारो अरे तवज्जो कर कि दुआ मांगी इलाही इन्हें चश्मे बसीरत दे। चो सुभान अल्लाह। दुआ मांगी इलाही इन्हें चश्मे बसीरत दे। यही है अक्ल के अंधे, इन्हें नूर हिदायत दे। अल्लाहुम्मा हदि कौमी फइन्नहुम ला यालमून। अल्लाह जिन के हिदायत कर, हे कोन तामू के सुयाणन मारे न, बर्बाद न करे। पाण तरब कुरान में चई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रहमतल लिल आलमीन नबी जने दुखन जे मथा दुख। एक रिवायत में पढ़ो अम्मी आयशा ताहिरा तैयबती फरमाया या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुख तकलीफूं तां ते इलाही आहे उम्मत जे तरफा, पर हिकिड़ो दुख ॿुधायो जेको तां के हमेशा जे रुवारियो हुजे। नबी से फरमाया आयशा दुख ऐं तकलीफूं त इलाही मिलिया। चाचो 11 टुकड़ा थी वियो हलो, बीबी सुमैया के 2 टुकड़ा कयो वियो, ऐं तकलीफ़ ऐं दुख इलाही पेट के 2 पत्थर ॿधासे जेको बुख वईअ जे करे। पर आयशा मौत घड़ी तक मां मोहम्मद मुस्तफा के ताइफ वारो दुख कोन विसरंदो। एडी वडी तकलीफ मिली आहे नबी साईं जो इंसान बयान करे कोन थो सके पियो। पो रब साईं फरमायो जिब्राइल हाणे वारो कर। समझो था कि न?
हाँ हाणे वारो कर जिब्राईल दुख घणा वधिया मुझे दिल भर ते बर्दाश्त का बाहर थी विया नबी जी फरमाया हाजा आमल हुज़्न ही दुखन जो साल आहे अल्लाह फरमाया जिब्राईल मुझे पीरी के वठिया जन्नत मां बुराक वठी वञेस सवार करे वठी अचेस मां रब पांजो दीदार करायास त मोहम्मद मुस्तफा जा दुख लही वञन सुभान अल्लाह हाँ मेराज में हिकमत इन सही ही तो मां हिकमत से रिवाइज कयो अया एडो वडो लंबो चौड़ो वाक्य वा सफर भी मुझो परे है मंजिल पहुंचणो भी है रोड भी तहां जो सुभान अल्लाह अल्लाह से का दुआ है रब्बुल आलमीन असा जे भाऊ कारी गुलाम कादिर साहब जे मेहनत के जुमला जमात जे मेहनत के पांजे बारगाह आलिया में कबूल फरमाए जिन भी ताउन फरमायो खैर खैरात कयो अल्लाह से उन जे ताउन के उन जे खैर खैरात के भी कबूल फरमाए वालिद वालिदैन जी खैरात जे लाइ भी दोस्तन ही प्रोग्राम करायो आ खैरात करायो अल्लाह से उनजे खैरात के भी कबूल फरमाए बस पन परे आहे सफर भी डाडो आहे दिल भी तमाम खुश थी वैया त माशाअल्लाह ता समझदार एक बेहतरीन जमात आयो माशाअल्लाह दिसी दिल खुश थी वैया वरी जिंदगी रहे तो इंशाअल्लाह कुरान में थोड़ो बुधाइबो मूसा गडा फकीर अल्लाह रखियो खोसो नात खान आहे नात खान जी खिदमत भी कयो अल्लाह से ताके वधाइंदो व मा अलैना इल्लल